मासूम बच्चे जी मां खे मौत ॾींदो आहियां तॾहिं उहा मां जॾहिं अजल जो डुक भरे वेंदी आहे, जॾहिं मौत थी वेंदो आहे तॾहिं उन जा मासूम बच्चा आऊं ऐं ताऊं कंदा आहिनि। मां जी उन चार पाई ऐं खट खे चटी पवंदा आहिनि, चइनी पगनि ते किरी पवंदा आहिनि। पंहिंजी माउ जे मुल लाश जे मथां उहे मासूम बच्चा पंहिंजा चपर खे चुमंदा आहिनि। ऐं अल्लाह कहिड़ो ज़ुल्म आहे, ऐं रब कहिड़ो नाक आहे। असां मासूम बच्चनि जी केरु त संभाल लहंदो, जेको असांखे खीर पीआरे, जेको असांखे सांडे ऐं पाले, असांजा अंगल मथे करे, ऐं अल्लाह उन खे तो मौत ॾेई छॾियो। अल्लाह चवे थो आहे बाना कुझु बि न थींदो, हिते मासूम बच्चा चिंबड़ी वेंदा, हिते भाउ बिरादर लुड़क हारींदा, हाय घोड़ा कंदा, मुक़दर पिटींदा, कुझु न थींदो। फरमाई मुंहिंजो हुकुम जियो, मुंहिंजो अजल जियो। तंहिंखां पोइ इहा राह वेकिरी आहे, इहो सफ़र जेको आहे इंसान तुंहिंजो नज़रूं तूं तकींदो रहंदे, पर इन राह वठी वञण खां पोइ को बि मुसाफ़िर मोटी वरी हिन दुनिया ते कोन आयो आहे, हिन काइनात ते कोन आयो आहे। जेकॾहिं माउ मरी वञे, भाउ मरी वञे, लाश खणी वञूं था, माउ पंहिंजे घर खां पंहिंजे पुट ॾांहुं नज़र तकींदी आहे त मुंहिंजे पुट जो लाश वञे पियो। माउ घड़ी तां बीह करे हाय घोड़ा कंदी आहे, मुक़दर पिटींदी आहे त हीउ मुंहिंजो पुटु वञे पियो। हाणे माउ रोए पई, माउ खे ख़बर आहे त हिन सफ़र खे वञण खां पोइ, हिन सफ़र जे राही थियण खां पोइ हीउ मुंहिंजो मासूम बच्चो वरी मोटी मुंहिंजे आंगण ते कोन ईंदो। न त दुनिया जा लातइदाद सफ़र हुआ, कॾहिं पुटु पंहिंजे घर मां निकिरी करे गाॾियुनि ते सवार थियो ते मां नथे रुनी, मां नथे राहूं ॾिठियूं, मां नथे घटी ते इंतज़ार कया, पर इहो अहिड़ो त अजल आहे, इहो अहिड़ो त सफ़र आहे। जॾहिं खट छिनल खट जे मथां उन हसीन चेहरे वारे पुट खे अच्छे कपिड़े में विझे करे जॾहिं कांधी थी करे कुल्हे ते खट रखनि था, तॾहिं माउ खे ख़बर आहे त हिन मिटी में जेको वियो सो वरी वापसि कोन ईंदो। उहे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी वेंदियूं। हलियो इंसान, इहो तुंहिंजे लाइ दुनिया जे अंदरि अल्लाह साईं सबक़ु रखियो आहे त तो जहिड़ा नौजवान, तो जहिड़ा ॿुढा, तो जहिड़ा मासूम कई मूं हिन दुनिया में जा विञाए छॾिया, हिकिड़े तुंहिंजो बि वारो ईंदो जो छिनल खट ते तुंहिंजो इहो जान ई जिस्म हूंदी जंहिं मंझि रूह कोन हूंदो। अॼु ॾाढा ई करी थो, कॾहिं ताक़त कोन हूंदी, अॼु सभु कुझु ॾिसी थो, कॾहिं नज़र कोन हूंदो, अॼु हथु हणी थो, कॾहिं हथु न चुरंदा, अॼु तूं कदम खणी थो, कॾहिं पेर न हलंदा, अॼु पासा वराई थो, कॾहिं तुंहिंजे जिस्म मंझि रूह न हूंदो, कॾहिं पेर हणी थो, कॾहिं पेर न हलंदा, अॼु तूं खट ते आहीं, कॾहिं ज़मीन ते हूंदे, अॼु पट ते आहीं, कॾहिं खट ते वए, अॼु पट ते आहीं, कॾहिं माउ जे पेट में, अॼु क़बर जे पेट में। मूं अल्लाह वटि एतिरी देर आहे, ऐं इंसान अल्लाह वटि एतिरी देर आहे। रब चवे थो कई हसीन हुआ, कई हुसन जा हार हुआ, जेके ॾींहं ऐं राति पंहिंजे वारनि खे फणियूं ॾेई करे सुरमा पंहिंजे अखियुनि जा पिंपड़ सुम्हनि सां भरींदा हुआ, तरह तरह जूं ख़ुशबू लॻाईंदा हुआ। पर मूं अल्लाह जो जॾहिं अजल आयो तॾहिं उहे हसीन चेहरा गुलाबनि जा गुल जिन जे लाइ माऊं पंहिंजूं हिचकियूं ॾींदियूं हुयूं, जॾहिं परदेस में गुज़ारींदा हुआ, माहिरनि जूं निंडूं फिटी वेंदियूं हुयूं। पर अल्लाह चवे थो मूं त अहिड़ो परदेस ॾेई छॾियो जेको मां बि ॾाढी थी वई हली, मां जे ज़ख़्मनि जे मथां मूं अल्लाह साईं अहिड़ा त लूण फुरके छॾिया। जॾहिं उहो पुटु रवानो थिए थो तॾहिं मां बि हिचकियूं भरे थी। रब चवे थो न इंसान हार सिंगार दुनिया में तुंहिंजा नथा ठही सघनि, इहे हार सिंगार हिकु ॾींहुं ज़रूरु फिटी वेंदा। इंसान मरी वञण खां पोइ तुंहिंजी आख़िरी पहिरीं चाढ़ी जेका आहे सो अल्लाह तुंहिंजी क़बर बनाई आहे। तुंहिंजे घर मां निकिरी वञण खां पोइ तुंहिंजी पहिरीं चाढ़ी क़बर आहे। अॼु तूं ख़ुदा खे भुलाहीं थो, अल्लाह खे विसारी थो, अल्लाह जे दर में अचण जे लाइ तयारु कोन्हे। ज़ालिम तो केतिरा ज़ुल्म कया आहिनि, केतिरा तो गुनाह ऐं करतूत कया आहिनि। तुंहिंजे गुनाहनि जा सबबु अॼु हिन काइनात ते आदम जा औलाद पखियुनि जा बच्चा बि लोड़ीनि था। तुंहिंजे गुनाहनि जा सबबु हे जानवर लोड़ीनि था, तुंहिंजे गुनाहनि जा सबबु जीत बि लोड़ीनि था, तुंहिंजे गुनाहनि जा सबबु हे वण ऐं चण बि लोड़ीनि था। अॼु तुंहिंजे गुनाहनि जा सबबु ही रेतलीअ वारी ज़मीन भोॻे थी। ऐं तूं ॾिस तुंहिंजे गुनाहनि जो सबबु आहे जेको हेॾे आसमान तां हिकिड़ी फुड़ी नथी किरे। इहो ज़ालिम तुंहिंजे ज़ुल्मनि जो, इहो तुंहिंजे ज़ुल्मनि जो नतीजो आहे, तुंहिंजे गुनाहनि जो वबाल आहे, इहो तुंहिंजे गुनाहनि जो बोझ आहे। एॾा गुनाह करण जे बावजूद ख़ुदा जे दर में नथो अची। प्यारे पैगंबर जी हदीस है, फरमाए जेको इंसान अल्लाह जे दर में सजदो ऐं सुजूद नथो खाए। हिकिड़ी हदीस तव्हांजे साम्हूं रखां थो। माण्हू चवंदा आहिनि अल आकिलो तकफियतुल इशारा, अक़ुलमंद जे लाइ इशारो काफ़ी हूंदो आहे, अक़ुलमंद जे लाइ इशारो काफ़ी हूंदो आहे। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो शख़्स हली आयो जंहिं चयो त अल्लाह जा नबी मुंहिंजे घर में हिकिड़ी खजूर जी टोकरी पियल हुई, खजूर जी हिकिड़ी टोकरी पियल हुई, हिकिड़ो पात पियल हो। ऐं अल्लाह जा नबी हिकिड़ो ॾींहुं हुन मथां कुतो खाई वियो हलियो। ऐं प्यारा पैगंबर दे ख़बर छा खजूर जो पात मुंहिंजे लाइ हलाल आहे हराम आहे? अल्लाह जे नबी फरमायो
त जितां खां कुतो खाई वियो आहे उतां खां खजूर कढी उछलाए छॾ, बाक़ी पात तुंहिंजे लाइ हलाल आहे। ॿिए ॾींहुं अल्लाह जे नबी वटि आयो, ऐं अल्लाह जो नबी उन साॻी पात मंझां सूअर खाई वियो आहे, ऐं प्यारा पैगंबर दे ख़बर इहो पात मुंहिंजे लाइ हलाल आहे हराम आहे। अल्लाह जो नबी फरमायो उन खजूर जे पात मंझां जितां सूअर खाधो आहे उतां कढी उछलाए छॾ, बक़ाया तूं खाई छॾ, तुंहिंजे लाइ हलाल आहे। अल्लाह जे नबी खे चई टियों ॾींहुं आयो, ऐं अल्लाह जो नबी मुंहिंजे खजूर जे पात मंझां हिकिड़ो बेनिमाज़ी खाई वियो आहे, ऐं अल्लाह जो नबी दे ख़बर मुंहिंजे लाइ पात हलाल आहे हराम आहे। प्यारे पैगंबर फरमायो जेकॾहिं बेनिमाज़ी तुंहिंजे पात मंझां खाई वियो आहे त अॼु पूरो पात तुंहिंजे लाइ हराम आहे। किथे कुतो आहे, किथे सूअर आहे, किथे बेनिमाज़ी आहे, कुते जे खाइण खां पोइ बि उन जे खाधल जॻह तां कढी उछलाए छॾ, बक़ाया हलाल आहे। सूअर खाई वञे कढी उछलाए टुकड़े खे, बक़ाया हलाल आहे। बेनिमाज़ी जेकॾहिं तूं खाई वञे त हराम थी वञे थो। इंसान जे लाइ इशारो काफ़ी हूंदो आहे त बेनिमाज़ी तुंहिंजे लाइ केॾी मुज़म्मत अल्लाह साईं कई आहे। अॼु असां पंहिंजे घर खे ॾिसूं, ख़ानदान खे ॾिसूं, बेनिमाज़ी भरियल आहिनि। अल्लाह चवे थो इंसान जॾहिं क़यामत जो ॾींहुं क़ाइमु थींदो, जेकॾहिं अल्लाह उहो ई आहियां जॾहिं शैतान मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो सजदो कोन खाधो, मूं रब उन खे तड़े छॾियो। जॾहिं शैतान खे मूं चयो ऐं शैतान तूं सजदो कर आदम खे, सजदो कोन कई, शुक्र जो सजदो, तहज़ीम जो सजदो, जॾहिं न झुकियो मूं अल्लाह चयो तड़जी विया हलियो वञ दुनिया जे अंदरि ज़ालिम ऐं ख़बीस ऐं मुंहिंजे कम जो न आहे। अल्लाह साईं जन्नत मां कढी करे दुनिया ते आणे छॾियो शैतान खे, पर शैतान अल्लाह खां मोहलतूं घुरियो। हथ बचा इंसान तूं सोचे ॾिस, जेकॾहिं शैतान हिकिड़ो सजदो कोन खाधो अल्लाह ते हुनखे पलीत करार ॾेई छॾियो, तो आदम जा औलाद पूरी ज़िंदगी में कॾहिं सजदो खाधो ॿुधाए तूं पलीत ऐं साफ़ आहीं कहिड़ो छा तोखे चइजे। जॾहिं शैतान खे अल्लाह हिकिड़े सजदे करे पलीत चयो त तो त हज़ारें सजदा कोन खाधा आहिनि, तो त हज़ारें सजदा कोन खाधा आहिनि। खाई ख़ुदा जो, तोखे सभु कुझु अल्लाह ॾिनो, नेमतूं रब ॾिनियूं, पर अल्लाह जे साम्हूं झुकण जे लाइ तूं बाना तयार ई कोन्हे। अल्लाह चवे थो फला सदक वला सला वलाकिन कज़्ज़ब वतवल्ला, फरमाई कल्ला इज़ा बलगति तराकिया वकील मर्राक वज़न्न अन्नहुल फिराक। फरमाई बेनिमाज़ी जॾहिं तुंहिंजे रूह खे अल्लाह कब्ज़ कंदो आहियां, ॿुधी वठि क़ुर जूं आयतूं। अल्लाह जो क़ुर तोखे हक़ीक़त चवे थो कल्ला इज़ा बलगति तराकिया वकील मर्राक। रब चवे थो बाना उन टाइम खे यादि कर जॾहिं तुंहिंजो साह नरगोट में फाथो पियो हूंदो। हीअ त अल्लाह जो क़ुर थो चवे कल्ला इज़ा बलगति तराकिया वकील मर्राक। फरमाई जॾहिं तुंहिंजो साह नरगोट में फासी वेंदो, हेठियों धड़ तुंहिंजो साह छॾे वेंदो हलियो, दिलि तुंहिंजी हरकत करण खां बंदि थी वेंदी हली, अल्लाह तुंहिंजो रूह तुंहिंजो साह जेको नरगोट में पियो आहे उन वक़्तु तूं चवंदे कील मर्राक आहे को मुंहिंजे मथां फीणो रखे जो मुंहिंजो रूह परवाज़ थिए। अल्लाह चवे थो जॾहिं आउं तोखे सोड़ी मंझि झलींदो आहियां, जॾहिं पंहिंजी पकड़ में झलींदुसि, तॾहिं तूं सुवालु कंदे आहे को फीणे रखण वारो फीणो रखे मुंहिंजो रूह परवाज़ थिए। अल्लाह चवे थो इन्नहु ज़न्न अन्नहुल फिराक, उनखे गुमान थींदो, यकीन थींदी त अॼु मुंहिंजी जुदाई जो ॾींहुं आहे। जॾहिं साह नरगोट में अची वेंदो तॾहिं ख़बर पवंदी त जुदाई जो ॾींहुं आहे। इंसान अहिड़ा तो मौत अखियुनि सां ॾिठा हूंदा, जिनी जे मुंहं मंझां अछा गोग विया हूंदा, अखियुनि जा तारा आसमान जी छित में खुजी विया हूंदा। अल्लाह तबारक व तआला चुरपण खां उन जे जिस्म खे झले छॾियो हूंदो। कई ॾींहं हूंदा, कई सालूं हूंदियूं, कई महीना हूंदा। अल्लाह ते उन जे अॻियां ताम ऐं खाधे खां अल्लाह ते उन्हनि खे बेवस बनाए छॾियो हूंदो। उन्हनि जे नड़ियुनि मंझां हिकिड़ो गिराह नथो गिरके। कॾहिं आदम जा औलाद न हलाल में फ़र्क़ु के, न हराम में फ़र्क़ु के, न यतीम जे हक़ खे छॾे, न ग़रीब जे हक़ खे छॾे, सभु कुझु गिरकाए, पर अल्लाह जे हथ में अची विए, रब जे पकड़ में अची विए। अल्लाह साईं अहिड़ा तोखे ॾींहं ॾेखारिया जो हिकिड़ो गिराब तूं गिरकाए नथो सघीं, हिकिड़ो गिराब तूं गिरकाए नथो सघीं। फरमाई वज़न्न अन्नहुल फिराक वल्तफ़त साक़ बिसाक़, ऐं इंसान जॾहिं तुंहिंजी पिंडली सां मिली वेंदी हली, अल्लाह जो क़ुर थो चवे पिंडली सां मिली वेंदी। जॾहिं गिरिये से रखी करे तूं पंहिंजो पाण खे रोड़ींदो हूंदे, जॾहिं मुड़ीअ ते रखी पंहिंजा पेर हिकिड़ी छिनियल खट ते हणंदो हूंदे, अल्लाह मुंहिंजो रूह छो नथो परवाज़ थिए।
इन्हनि आदाबनि इन्हनि दर्दनि में असां कईअनि खे ॾिठो हूंदो। इन जा रूह जॾहिं परवाह थिया हूंदा तॾहिं बुलनि ते बुल हूंदा, तॾहिं बुलनि ते बुल पासनि जा पासा वराया हूंदा। छिनल खट जे मथां उन्हनि जी हाय घोड़ा हूंदी, अलाह ई छा आहे ऐं रब ई छा आहे। तॾहिं त अलाह जो क़ुर चवे थो जॾहिं तुंहिंजो मुड़ियो मिड़ीअ सां मिली वेंदो तॾहिं तूं दाहींदे ऐं अलाह छा आहे, मुंहिंजो रूह परवाज़ नथो थिए। रब चवे थो बाना फला सदक वला सला, न को मुंहिंजे क़ुर जी तो तस्दीक कई, न को तूं अलाह जे साम्हूं झुके करे। अॼा तुंहिंजो रूह कीअं परवाज़ करियां। फला सदक वला सला वला किन कज़ब वतवल्ला। ऐं इंसान मुंहिंजे क़ुर खे कूड़ो सम्झे, मुंहिंजे दर मुंहिंजे घर खां मुंहुं मोड़े हले। अॼु तोखे ख़बर पई त अलाह जी ज़ात छा आहे, ख़बर पई तोखे त अलाह जी ज़ात छा आहे। ऐं इंसान इहो त इंसान जो मौत आहे जो रब फरमायो या अय्युहल नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी राज़ियतम मर्ज़िया फदख़ुली फी इबादी वदख़ुली जन्नती। अलाह जो मलाइक लही ईंदो आहे जॾहिं तुंहिंजो रूह परवाज़ थींदो आहे। तूं तजुर्बो करे ॾिस, जॾहिं अलाह साईं कंहिंजे रूह खे परवाज़ कंदो आहे त उन जी जान उन जी जिस्म जी अखि जेका आहे सो आसमान में खुजी वेंदी आहे। अलाह चवे थो इहो जॾहिं अख जो तारो इंसान पंहिंजे आसमान में खुपाए छॾींदो आहे तॾहिं मथां खां मलाइक लहंदो आहे जेको हिन जे रूह खे परवाज़ कंदो आहे, सेरांगीअ खां ईंदो आहे। अल्लाह जे नबी जी हदीस है फरमाई मलकल मौत जेको आहे मथां खां लही करे उन जे सेरांगीअ खां वेंदो आहे, सेरांगीअ खां वेही करे उनखे चवंदो आहे रूह खे या अय्युहल नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी राज़ियतम मर्ज़िया। ऐं इत्मीनान वारा रूह ऐं नेकियनि वारा रूह निकिरी अच, अॼु तुंहिंजो मोटण अलाह जे तरफ़ आहे। रूह परवाज़ थिए थो, रूह निकिरी वञे थो जान ऐं जिस्म जा, इंसान मरी वञे थो। उन रूह खे उहे मलाए खणी आसमान ते वञनि था, जंहिं रूह जी खुशबू 7 आसमाननि मंझि पखिड़िजी वञे थी। पर ज़ालिम इंसान जेको गुनाहगार इंसान आहे उन जो रूह जॾहिं परवाज़ थींदो आहे तॾहिं मलाइक सेरांगीअ खां वेही चवंदो आहे या अय्युहल नफ्सुल ख़बीस, ऐं पलीत रूह अच तोखे अलाह सॼो आहे, रब तो ते ॾाढो कावड़ियल निकर इन जिस्म मंझा, तुंहिंजो हाणे मुद्दो ख़तमु थी वियो, हलियो बसि दुनिया तोखे छॾणी आहे। हाणे उहो रूह निकिरण जी नथो करे, रग रग मंझि लिकण जी कोशिशि कंदो आहे। जॾहिं इंसान तड़पंदो आहे, मरण वक़्तु जॾहिं इंसान बुल हणंदो आहे तॾहिं उन जो रूह जेको परवाज़ नथो थिए, उनखे तकलीफ़ थी थिए, रूह नथो निकिरे। उहो मलाइक छा कंदो आहे, नबी जी हदीस फरमाई उहो मलाइक उन जे रूह खे उन जे जिस्म मंझा छिके ॿाहिरि कढंदो आहे। जहिड़े नमूने सां ॿेर जी झक मंझि कपाह फासी वञे, उन कपाह खे कीअं छिके करे ॿाहिरि कढिबो आहे, ईअं उन जे रूह मंझा जिस्म मंझा रूह उहो मलाइक छिके ॿाहिरि कढंदो, उनखे तकलीफ़ थींदी आहे। इंसान इहो रूह तुंहिंजो हिकिड़ो ॾींहुं ज़रूरु निकिरंदो, हिकिड़े ॾींहुं ज़रूरु निकिरंदो। जेकॾहिं हूंदे गुनाहगार त तुंहिंजो इहो ई हशर थींदो, जेकॾहिं हूंदे नेकोकार न तोखे ख़बर पवंदी अलाह किथां रूह तुंहिंजो परवाज़ थींदो। हीअ त दुनियावी आहे जिते इंसान जो मौत अचे थो, मौत अचण खां पोइ इंसान जो पहिरियों ॾाको क़बर आहे। इंसान जो पहिरियों ॾाको क़बर आहे जो इंसान जे मरी वञण खां पोइ जॾहिं इंसान पंहिंजे सफ़र लाइ रवानो थिए थो, जॾहिं इंसान जी लाश खे खणी करे उते क़ब्रस्तान ते पहुचे थो तॾहिं हिन जो असली घर जेको क़बर बनायो वञे थो। अॼु मुस्लमानो असांजी हालत छा आहे, असां मुस्लमाननि जी हालत इहा आहे हिकिड़े मुल माण्हू जी क़बर खोटे रहिया आहियूं, पर उन क़बर ते असांजा टहक हूंदा आहिनि, असांजो खिलूं हूंदियूं आहिनि, असांजा मज़ाक हूंदा आहिनि त हीअ असीं घर खोटे रहिया आहियूं। असांखे पंहिंजे धंधे जी हूंदी आहे, माल ऐं मिल्कियत जी हूंदी आहे, पर इंसान तोखे सोचणु घुरिजे त हीउ जेको घर खोटे रहियो आहियां अॼु इन ई जो आहे, सुबुह जो मुंहिंजो हूंदो, सुबुह जो मुंहिंजो हूंदो। अलाह जा नबी जॾहिं के क़बर जे पासे में वेंदा हुआ, प्यारे पैगंबर जा साहबी फरमाइनि था अलाह जा नबी पंहिंजो कंध झुकाए करे ज़मीन ते लीटा पिया कढंदा हुआ। साहबी चवंदा हुआ प्यारा पैगंबर ई छा आहे? अलाह जा नबी चवंदा हुआ त हीअ क़बर आहे, इहो क़बर एॾो त मुश्किलातुनि वारो घर आहे जेको आदम जे औलाद खे राति जो आख़िरी पैर मंझि पुकारूं ॾींदो आहे त आदम जा औलाद उथी मूं बि आउं तुंहिंजो असली घर आहियां, मुंहिंजे लाइ तयारी कर। जेकॾहिं तयारी न कंदे त मुंहिंजो नालो क़बर आहे, मुंहिंजो नालो क़बर आहे, मुंहिंजे पेट में अंधारो आहे, मुंहिंजे पेट में नांग आहिनि, मुंहिंजे पेट में भटूं आहिनि, मुंहिंजे पेट में बलाऊं आहिनि। पंहिंजो तयारी करे अचिजे, जेकॾहिं न तयारी करे ईंदे त मुंहिंजो अज़ाब तोखां बर्दाश्त कोन थी सघंदो। हर ॾींहं ते क़बर पुकारूं कंदी आहे, पर इंसान असीं जॾहिं के मैयत खे खणी करे क़बर ते पहुचंदा आहियूं, जॾहिं हुनजो घर ठही वेंदो आहे, क़बर में लाहींदा आहियूं, प्यारे पैगंबर जी हदीस आहे, तॾहिं उन मुर्दे खे दुनिया जो सिज जेको लहण में नज़र ईंदो आहे।
चाहे असीं सुबुह जे टाइम ते उनखे दफ़न करियूं, चाहे असीं उनखे शाम जे टाइम ते दफ़न करियूं, पर जॾहिं उनखे क़ब्र में लाथो वेंदो आहे तॾहिं उन मुर्दे खे इहो सिज दुनिया जो लहण में नज़र ईंदो आहे। उनखे यकीन थींदी आहे त मुंहिंजे लाइ अॼु दुनिया जो सिज लही चुको, बसि हाणे दुनिया सां मुंहिंजो कोई तालुकात कोन्हे, सभु कुझु आउं दुनिया में छॾे आयुसि, मुंहिंजे लाइ को बि कम जो न आहे, अॼु मुंहिंजा मूंखे अमल कमु ॾींदा। जॾहिं इंसान खे क़ब्र में दफ़नायो वञे थो, हज़ारे मण मिटी असीं मथां खां विझंदा आहियूं, जॾहिं असीं उनखे क़ब्र में दफ़न करियूं था, प्यारे पैगंबर जी हदीस आहे, 2 मलाइक मथां खां लही हिन जे क़ब्र में दाख़िल थींदा आहिनि। 2 मलाइक, हिकिड़े जो नालो मुनकर आहे, ॿिए जो नालो नकीर आहे। 2 मलाइक आहिनि जेके लही करे इन जी क़ब्र में अची हिन खां सुवाल कंदा आहिनि, मर रबो का, तुंहिंजो रब कहिड़ो आहे, मां दीनो का, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, मां नबीयो का, तुंहिंजो नबी कहिड़ो आहे। 3 सुवाल था थियनि। असीं हुनखे दफ़न करे आयासीं, पुठियां खां मलाइक सुवाल कयो, मर रबो का, ॾे ख़बर तुंहिंजो रब केरु आहे। दुनिया छॾे आए, क़ब्र जे पेट में ईअं असांखे अलाह मोकिलियो आहे, तूं ॿुधाए तुंहिंजो रब केरु आहे। दुनिया जे अंदरि जेकॾहिं निमाज़ पढ़ी हुजे, इबादत कई हुजे, त ख़बर पवे त मुंहिंजो रब अलाह आहे। 80 सालनि जो जेको पोड़ो आहे उहो बि जवाबु ॾेई नथो सघे। पंहिंजी ज़बान मज़ा मलाए खे चवंदो त हाय अफ़सोस आहे, पोइ मुंहिंजी ज़िंदगी तबाह थी वई हली, मूंखे कोन्हे ख़बर त मुंहिंजो अलाह केरु आहे, मुंहिंजो रब केरु आहे, मूंखे का बि ख़बर कोन्हे। चवंदो ॿियो सुवाल तोखां पुछां थो, मां दीन कर, ॾे ख़बर तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, मुस्लमान आहे या गैर मुस्लिम आहे, मूंखे ॿुधाए त सही, तोखां सुवाल थो करियां। पर ही मुस्लमान जेको अॼु हिते गैर मुस्लिम सां खाइण जे लाइ तयारु कोन्हे, उते इहो बि जवाबु कोन ॾींदो त मुंहिंजो को दीन इस्लाम आहे। अलाह चवे थो हर हिक जे वस जी ॻाल्हि कोन्हे, जंहिं मुंहिंजी इबादत कई हूंदी उहो ई जवाबु ॾेई सघंदो, जंहिं मुंहिंजी इबादत न कई हूंदी उन में तौफ़ीक़ कोन मिलंदी जेको जवाबु ॾे। मां नबी यो का, हे तुंहिंजो नबी केरु आहे। चवंदो मलाइक मूंखे ख़बर ई कोन्हे, मुंहिंजो नबी केरु आहे, आख़िरी नबी केरु आहे, मूंखे का बि ख़बर कोन्हे। अलाह तबारक व तआला उन्हनि मलाइकनि खे 2 हथौड़ा ॾींदो, 2 हथौड़ा खणी क़ब्र में दाख़िल थींदा। चवंदा त हाणे सिधो थी क़ब्र मां उथियारे विहारे करे उनखे मथां खां हथौड़ो हणंदा। हदीस जे अंदरि अचे थो, जेको हथौड़ो खणी उहो क़ब्र में लहंदा आहिनि, उहो हथौड़ो जेकॾहिं कंहिं जबल जी चोटी ते रखियो वञे, जबल खे हणिजे बि न, पर उहो हथौड़ो खणी कंहिं जबल जी चोटी ते रखियो वञे त उहो जबल उन हथौड़े जे वज़न खां मिटी थी वञे। अहिड़ो हथौड़ो खणी क़ब्र में लहंदा, उन मैयत खे हथौड़ो हणंदा, जंहिं हथौड़े जे धक जे करे हदीस जे अंदरि अचे थो 70 गज़ इहो मुर्दो ज़मीन में हलियो वेंदो। 70 गज़ हिकिड़े धक सां ज़मीन में वेंदो, वरी वापसि निकिरी ईंदो, वरी हिनखे हथौड़ा हणंदा, मारींदा रहंदा, ए साईं जो क़यामत क़ाइमु थिए, इन जो हशर थींदो रहंदो। अल्लाह जे नबी जी हदीस है, फरमाई क़ब्र जे अंदरि अल्लाह साईं अहिड़ा नांग मुसलत कया आहिनि, जेकॾहिं उन नांग जे ज़हर जो हिकिड़ो फुड़ो जेकॾहिं हिन ज़मीन ते किरी पवे, क़यामत ताईं हिन ज़मीन ते मींहं पिया वसनि, उन जे ज़हर जे करे ही ज़मीन ओभर कोन उभारी, एॾो ख़तरनाक उन जो ज़हर आहे। फरमाई उहो नांग जेको अल्लाह साईं क़ब्र मंझि पैदा कयो आहे, प्यारे पैगंबर जी हदीस है, फरमाई उन नांग जी हिकिड़ी अखि एॾी अल्लाह साईं ठाही आहे जहिड़ी दुनिया में टामे जी देग आहे। टामे जी देग कहिड़ी आहे, इन देग जहिड़ी उन नांग जी हिकिड़ी अखि आहे। फरमाई उहो नांग जॾहिं उन मुर्दे खे टंग हणंदो तॾहिं इन जो जिस्म जेको विचां खां फाटी अधो अधु थी वेंदो, वरी अल्लाह साईं हिन खे सालो बनाईंदो, वरी नांग इन खे ॾंगींदो रहंदो। इहे त क़ब्र जा नांग, क़ब्र जा भटूं जेके आहिनि, प्यारे पैगंबर जी हदीस है, फरमाई क़ब्र जे अंदरि जेके अल्लाह साईं भटूं पैदा कया आहिनि, जेके भटूं उन मुर्दे खे खाईंदा रहंदा, उन्हनि भटुनि जो कद एॾो आहे जहिड़ो दुनिया में खचर आहे। खचर केॾा दुनिया में, इन खचरनि जहिड़ो हिकिड़ो भटूं क़ब्र मंझि आहे। छा क़ब्र जे पेट में इहे टंग तोखां बर्दाश्त थींदा? प्यारे पैगंबर जी हदीस है, उन भटूं जो अल्लाह साईं एॾो डंग ठाहियो आहे जंहिंसां इंसान खे चक विझंदो, जंहिंसां उन लाश खे पटींदो, फरमाए उहो डंग एॾो आहे जहिड़ो दुनिया में ढगी जा सिंह आहिनि, एॾो उन जो डंग आहे।
उन डंग के ज़रिए से तुझे जिस्म जा पटे करे गोश्त ॿाहिरि कढंदो, तोखे तकलीफ़ थींदी। हाय घोड़ा कने क़ब्र में, अय अल्लाह मुंहिंजी जान आज़ाद कर। रब चवंदो न, जेकॾहिं दुनिया में मूंखे यादि करी हा त यादि करी हा, तो दुनिया में मूंखे विसारियो, मूं तोखे अॼु विसारे छॾियो, विसारे छॾियो अॼु तोखे। अल्लाह पंहिंजे मलाइकनि खे चवंदो, मलाइको इन जी क़ब्र मंझां हिकिड़ी दरी खोलियो। क़ब्र में दरी थींदी आहे, असीं न आहियूं ठाहींदा, पर अल्लाह जे हुकुम जा थींदी आहे। अल्लाह चवंदो, मलाइको क़ब्र जी दरी खे खोले इनखे पहिरीं जन्नत जो दीदार करायो। जॾहिं माण्हू इनखे जन्नत ॾिसंदो, दरी मंझां जन्नत ॾिसण में ईंदी, चवंदो अल्लाह मूंखे इन में दाख़िल कर। अल्लाह साईं चवंदो, माना कुझु ई कोन कमायो अथई, इन जो लाइक़ु ई न आई तूं। वरी जहन्नम जी दरी खोले ॾिबी। जहन्नम जे अंदरि आहिनि टांडा, आड़ा आहे, वॾा वॾा कोयला आहिनि, जो अल्लाह जे प्यारे पैगंबर जी हदीस है त जहन्नम जे अंदरि हिकिड़ो आंगारो एॾो आहे जेॾो दुनिया जे अंदरि वॾे में वॾो जबल आहे, एॾो हिकिड़ो आंगारो कोयलो आहे। जहन्नम जा जॾहिं आड़ा ॾिसंदो तॾहिं चवंदो, रब इन में घेरण जे लाइ तयार ई कोन आहियां। अल्लाह साईं चवंदो, न तूं सब्र कर, तुंहिंजो ठिकाणो इहो ई आहे, तोखे इन अंदरि पहुचायो वेंदो। अल्लाह मलाइकनि खे चवंदो, मलाइको इन दरी खे बंदि न करियो, छॾे ॾियो। इन जी क़ब्र मंझि जहन्नम जी बाफ़ अंदरि दाख़िल थिए, जहन्नम जी उसिने में दाख़िल थिए। इंसान छा तूं बर्दाश्त कंदे? अॼु तूं काढ़ो बर्दाश्त करे सघीं थो? अॼु तूं उस बर्दाश्त करे सघीं थो? पंहिंजे जिस्म खां पुछ, तूं जहन्नम जी बाहि बर्दाश्त करे सघंदे? जिते क़ब्र में अकेलो हूंदे, तुंहिंजो को साथी कोन हूंदो, दरी खोली वेंदी, जहन्नम जी उस उन क़ब्र में अचे पई, ए साईं जो क़ब्र पूरी ॻाढ़ी लाल बणिजी वेंदी। तपंदल क़ब्र जे अंदरि इन बेजान लाश पियो इंसान जो, जंहिं दुनिया में ज़ुल्म कया, ज़ियादतियूं कयूं, गुनाह कया, ज़िना कया, शराब पीतो, जुआऊं खेॾियूं, सभु कुझु गुनाह कयो, अॼु उन इंसान जो जिस्म टांडे में भरे पियो। अल्लाह चवंदो, मुंहिंजा मलाइको अचो, जहन्नम जा विछाणो खणी हिनखे विछाए ॾियो हिते क़ब्र में। जहन्नम जो विछाणो मथां खां वञनि था, जहन्नम जो विछाणो खणियो था अचनि, जेको बाहि मंझां अल्लाह साईं तयारु कयो आहे। क़ब्र हेठि विछाए करे उन मुर्दे खे चवनि था त हाणे हिन वटां सुम्ही पओ। चवंदो त हीअ त टांडा आहिनि, ऐं हिननि ते कीअं सुम्हां, मुंहिंजो जिस्म ॿरी वेंदो हलियो। चवंदा अल्लाह साईं तुंहिंजे लाइ ई बिस्तरो तयारु कयो आहे, इन ते तोखे सुम्हणो पवंदो। हीअ त क़ब्र जो मंज़र पियो हले, उन खे मलाइको उन ते सुम्हारीनि था। अल्लाह चवंदो, मुंहिंजा मलाइको मथां हिन जे मथां जेका चादर उॾायो था, सा बि जहन्नम जी हुजे। टांडनि वारी चादर मथां उठाई वञे पई, हेठां बि बाहि, मथां बि बाहि, इन ॿिन्ही बाहिनि जे तरनि जे विच में तो इंसान जो गुनाहगार जिस्म आहे, जंहिं दुनिया में ज़ियादतियूं कयूं, ख़ुदा अॻियां कोन झुकियो, बचे पियो ॿिन्ही आढ़ानि जे अंदरि। अल्लाह साईं हुकुम ॾेई छॾियो, जॾहिं पची पची लाल थी वियो हलियो, क़यामत क़ाइमु थिए, अल्लाह जे साम्हूं थी आयो, अल्लाह जे अॻियां अचे थो। रब चवे थो, वमन याती रब्बहु मुजरिमन फइन्न लहू जहन्नम ला यमूतु फिहा वला यहया। ऐं बाना तोखां हिसाब किताब आहे ई कोन, हिसाब किताब तोखां वठां ई कोन थो, तुंहिंजो पूरो जिस्म गुनाह सां भरियो पियो आहे, तोखां हिसाब किताब वठी छा करियां? डायरेक्ट जहन्नम में हलियो वञे, आला ऐं टांडनि में हलियो वञे, जेको क़ब्र मंझां जहन्नम ॾिठे पिए वञे हुन में जल वञे थो। जहन्नम जे अंदरि जहन्नम जा शोला थो ॾिसे, जहन्नम जो हिकिड़ो फ़रिश्तो आहे जेको जहन्नम जे मथां बीहारियो वियो दारोगो, जंहिंजो नालो मालिक आहे। जीते करे अल्लाह साईं चवंदो, फ़ख़ुज़ूहु वग़ुल्लूहु सुम्मल जहीम सलूहु, इनखे ज़ंजीरनि में जकड़े करे जीते करे ऊंधे मोह जहन्नम में उछलायो। केॾी ज़लालत आहे तुंहिंजे लाइ, केॾी ज़लालत आहे, जिते मलाइक तोखे पेरनि में ज़ंजीरूं विझंदा, हथनि में ज़ंजीरूं विझी करे अल्लाह साईं हुकुम ॾींदो त इन नादान खे मोह भर जहन्नम में उछलायो। वञे पियो खॾ जे अंदरि, जहन्नम का नंढड़ी खॾ कोन्हे। प्यारे पैगंबर जी हदीस है, अल्लाह जा नबी हिकु दफ़ो सफ़र ते निकिता, पैगंबर जा साहबी गॾु, अचानक हिकिड़ो ज़ोरदार धमाको थियो। साहबियनि सवाल कयो, अल्लाह जा नबी हीउ कहिड़ो धमाको आहे? तॾहिं प्यारे पैगंबर फरमायो, ऐं मुंहिंजा साहबियो, हीउ जहन्नम जे अंदरि हिकिड़ो पथर उछलायो हुयो,
जंहिं पत्थर के 70 साल लगी विया जहन्नम में वेंदे अॼु वञी ही जहन्नम जे तरे मंझि पहुतो आहे। एॾी वॾी खॾ जंहिंमें पत्थर उछलाइजे जंहिंखे बि 70 साल लॻी वञनि तरे में पहुचण ताईं। एॾी जहन्नम जंहिंमें आड़ा ई आड़ा, जंहिंमें टांडा ई टांडा। अलाह साईं चवे थो हूंदे मोहने जहन्नम में हिनखे उछलायो, वञे थो जहन्नम जे अंदरि, आड़ा जे अंदरि पचे थो। जॾहिं बाहि वकोड़ियो थी वञे तॾहिं चवे थो मुंहिंजा मालिक साईं मुंहिंजो जिस्म टांडा थी वियो आहे, मूंखे पाणी जो ढुक ॾे, ऐं पाणी जो ढुक भरियां अलाह मुंहिंजो जिस्म थधो थिए। अलाह साईं चवंदो इन अलाह हरमहुमा अलल काफ़िरीन, अरे मुंहिंजा बाना मूं अलाह पाणी ऐं खाधे ॿिन्ही खे जहन्नमियुनि ते हराम करार ॾेई छॾियो आहे, तोखे पाणी कोन मिलंदो। जन्नती गुज़रंदा जहन्नमियुनि वटां, जहन्नमी चवंदा आहे जन्नतियो असांजा साथी हुआ, असांजा दोस्त हुआ दुनिया में, अॼु असांखे उन तंग कयो आहे, असांखे हिकिड़ो पाणी जो फुड़ो ॾियो असीं जिस्म था विझूं, असांजो जिस्म गर्म थी वियो आहे। जन्नती चवंदा न अलाह साईं जो हुक्म ई कोन्हे। जॾहिं ज़ोर भरींदा तॾहिं अलाह साईं मलाइकनि खे चवंदो मलाइको वञो गर्म ऐं टहिकंदड़ पाणी खणी अचो। जहन्नम जी बाहि ते जेको पाणी उबड़ी रहियो आहे उहो पाणी खणी हिन ज़ालिम जे साम्हूं पेश करे। हदीस में अचे थो जहन्नम ते ततल पाणी ऐं टामे जो हिकिड़ो वॾो हूंदो जंहिंमें पाणी भरे ॾिबो, हिकिड़ो टामो हुजे ॿियो टांडो हुजे, ॿई पाण में तपी वञनि, खणी ईंदा जहन्नमियुनि जे साम्हूं। जहन्नमी ॾिसनि था पाणी त टांडो लॻो पियो आहे, बाहि पई निकिरे, पंहिंजे उन जा मारियल इंसान आहिनि, छा कंदा गरम पाणी बि पीअण ते मजबूर हूंदा, ॿियो त पाणी आई कोन्हे, टांडनि जहिड़ो पाणी बि पीअणो पवंदो। हदीस जे अंदरि अचे थो जॾहिं टामे जो वठो जेको टांडनि जहिड़े पाणी सां भरियल हूंदो गरम पाणी सां, जॾहिं जहन्नमी खणी पंहिंजे चप खे वेझो कंदो, नबी जी हदीस अञा पाणी जो ढुक भरींदो ई कोन, सिर्फ़ु टामे जो वटो चप जे वेझो कंदो, उन जी गरमाश जे करे इन जो हिकिड़ो चप लड़कीअ जी गोॾे सां लॻंदो, ॿियो चप जेको आहे दिमाग़ खां मथे वधे वेंदो, सिर्फ़ु गरमाश आहे, अञा त ढुक भरियो ई कोन्हे। जॾहिं अलाह जे नबी जी हदीस हिकिड़ो ढुक भरींदो, उन जो मारियल छा करे पाणी त पीअणो पइजी वियो हलियो, हिकिड़ो ढुक जॾहिं भरींदो अलाह जे नबी जी हदीस एतिरो त हू गरम पाणी हूंदो जो हिकिड़ो ढुक पंहिंजे नड़ी मज़ा हेठि गिड़काईंदो, हिकिड़ो ढुक जेको हिन जे पेट में आंडाए हुजरियूं आहिनि हिनखे साड़े ख़तमु करे जितां खां दुनिया में इहो काकूस कंदो उन जॻह खां हिन जा सभु आंडाए हुजरियूं पट ते किरी पवंदा, ख़ाली जिस्म वञी बचंदो। इहो इंसानु तुंहिंजो पीअणु हूंदो, जे ख़ुदा जी इबादत नथो करीं त इहो अज़ाब आहे अलाह वटि। जॾहिं खाधे जी ख़्वाहिश कंदो तॾहिं अलाह साईं चवंदो त मुंहिंजा मलाइको वञो इन जे लाइ जेके फट थियनि था फट इन्हनि जे अंदरि जेका पिरू आहे उहो गंद कढी अची न ॾियो जो ही खाधो आहे। अॼु दुनिया में असीं सभु कुझु खाऊं था, बेपरवाह आहियूं, छा मौत असां ते कोन ईंदो? सुबुह जो हिसाब ऐं किताब असां खां कोन थींदो? कईं मरी वियासीं मरंदासीं। अलाह साईं मलाइकनि खे चवे थो मलाइको वञो जहन्नम जे अंदरि मूं जेके बंदि कया आहिनि इन्हनि जे जिस्म मज़ा रत वियो आहे, इन्हनि जे जिस्म मज़ा गंद वियो आहे, इन्हनि जे जिस्म मज़ा पेशाब वियो आहे, इन्हनि जे जिस्म मज़ा जेको पाए खानो वियो आहे उहो सभु कुझु गॾु करे खणी अची जहन्नमियुनि खे ॾियो जो अलाह साईं तव्हांजे लाइ ही खाधो तयारु कयो आहे, खाओ। गंद ऐं पिरू आहे, असांखे फट थो थिए असीं ॾींहं में 10 दफ़ा साफ़ कंदा आहियूं, त ही गंद इन में बदबू आहे, असीं हिनखे साफ़ करियूं, पर ज़ालिम इंसान गुनाहगार इंसान कॾहिं इहो तुंहिंजो खाधो बनियल हूंदो। चवंदा अलाह साईं ही पिरू आहे, ही खाधो आहे, असीं छा खाऊं? अलाह साईं चवंदो बसि तव्हांजो मुक़दर में इहो ई खाधो आहे, खाइणो पवंदो तव्हांखे। जॾहिं चवंदा अलाह साईं ही गंद ऐं पिरू, ही पाए खाऊं ही पेशाब, असीं छा खाऊं? अलाह साईं चवंदो मलाइको वञो थूअर जा कंडा खणी अची ॾियोनि, थूअर जा कंडा, ही दुनियावी थूअर कोन्हे, हू थूअर ॿियो आहे। हदीस जे अंदरि अचे थो उन थूअर जो कंडो अहिड़ो सख़्तु हूंदो जहिड़ो रुख जो ठहियलु हुजे, रुख जहिड़ो मज़बूत कंडो। अलाह साईं चवंदो मलाइको ई ॾियोनि, चओ खाओ पंहिंजो पेट भरियो, ला युस्मिरु वला युगनी मिन जूअ,
कुरान में अचे तो उहो खाधो न को हुनखे ताक़त ॾींदो न को हिननि जी बुख विझाईंदो। जॾहिं कंडा खॼी ईंदा तॾहिं चवंदा हे त थुअर जा कंडा आहिनि। अलाह साईं चवंदो इहो खाओ। मजबूर अलाह जो हुकुम मञणो पियो। थुअर जा कंडा पंहिंजी ॼाण ॾेई करे चॿाड़ींदा। हदीस जे अंदरि अचे थो जॾहिं उहो कंडो जनमी खणी पंहिंजी ॾाड़ ॾींदो जेका गिरा चॿियूं था ईअं चॿींदो उन कंडे खे, पर उहो कंडो एॾो सख़्तु ईंदो जॾहिं हिकिड़ी ॾाड़ ॿी ॾाड़ ते ॾींदो तॾहिं उहो कंडो जेको इन जे दिमाग़ मथां साम्हूं मटे वेंदो। हिकिड़ो कंडो ॼाड़ी मथां हेठि, ॿियो कंडो दिमाग़ मां मथे। फरमाई इन जी ॼाड़ी ॼाड़ी सां ईअं मिली वेंदी हली जे दुनिया जे अंदरि मल मल सां किली हणी करे झांकींदो ईअं इन जूं रापूं बंदि थी वेंदियूं। केॾो अज़ाब आहे अलाह जो। इंसान तो दुनिया में किन ज़िंदगी गुजारी है। छा अल्लाह मर्ज़ी जो मालिक के कहिड़ो अज़ाब ॾे, कहिड़ो अज़ाब ॾे। अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी हदीस है, फरमाई जॾहिं जनमी खे जनमी जे अंदरि उछलायो वेंदो, जॾहिं जनम जा परी सड़ंदो तॾहिं जनम जे अंदरि इर्द गिर्द जेको चकर पियो लॻाईंदो इन जा अंडा जनम जा ॿाहिरि निकितल हूंदा। जहिड़े नमूने सां उठ कीअं हुरले ऐं नार मंझि हलंदो आहे ईअं जनम जे चौतरफ़ी जेको चकर मारींदो हूंदो। अल्लाह साईं चवंदो पियो ज़ुक, क़ुरान जे अंदरि हिकिड़ो लफ़्ज़ आहे ज़ुक इन्नक अंतल अज़ीज़ुल हकीम। ऐं माना चख मुंहिंजे अज़ाब खे, ऐं ॻाल्हि बि हिकमत रखंदड़ आहे। अज़ाब त चखे पियो माण्हू। अल्लाह चवे पियो चख मुंहिंजे अज़ाब खे, हीउ मुंहिंजो अज़ाब अथई। तूं दुनिया में मुतकबर हुए ॾाढो आहे, तूं अल्लाह जे अॻियां नथे झुके। अॼु तोखे ख़बर पई त मुंहिंजो अज़ाब छा आहे। हाय घोड़ा तो करीं, ज़ारी तो करीं, मुझे दारोगे के सॾे करे चवीं थो या मालिकुल यक़ज़ी अलैना रब्बुक। ऐं मालिक जनम जो दारोगो आहे। जनम ई हेठियां पिया सॾीं जनम मज़ा। ऐं मालिक तुंहिंजे रब खे चओ असां ते फ़ैसिलो मुकमल करे, या मारे असांखे ख़तमु करे, या असांखे हीउ जेको अज़ाब आहे सो झटके में न ॾे। अलाह साईं चवंदो ऐं मालिक उन्हनि खे जवाबु ॾे तव्हांजे लाइ माठ भली आहे, बसि तव्हांजो जनम मुक़दर बणिजी चुको आहे। सड़ो इन टांडनि जे अंदरि, पचो इन टांडनि जे अंदरि। इंसान असां छा ॾिठो आहे हिन दुनिया जे अंदरि? असां पंहिंजे रब खे भुलाए छॾियो आहे। असांखे क़बर जी कोठी यादि कोन्हे जिते असांखे अकेलो उछलायो वेंदो। असांखे इहो मैदान यादि कोन्हे जिते अहिड़ा खाधा ॾिना वेंदा, जिते अज़ाब हूंदा, जिते इंसान जे लाइ आराम कोन हूंदो, जिते मौत ईंदो ई कोन इंसान ते। पैगम्बर जी हदीस है, फरमाई अल्लाह सुब्हानहु व तआला जन्नत ऐं जहन्नम जे विच में जेको मौत आहे इन खे हिकिड़े घेटे जी शिकिल ॾींदो। घेटे जी शिकिल में अलाह साईं मौत खे आणींदो। जन्नतियुनि ऐं जहन्नमियुनि जे विच में अलाह साईं प्यारे इन खे ज़बह करण जो हुकुम ॾींदो, ज़बह कयो वेंदो। अलाह साईं चवंदो ऐं जन्नतियो ऐं जहन्नमियो अॼु तव्हांजे साम्हूं मौत खे ज़बह करे छॾियो। हाणे अॼु ॾींहं खां वठी करे मरण जी को बि तमन्ना न करे। बसि जेको अज़ाब में सो अज़ाब में, जेको आराम में सो आराम में। ऐं माना ई पंहिंजी ज़िंदगी ठाहे वठ, इहा उखरवी ज़िंदगी पंहिंजी ठाहे वठ जिते तुंहिंजा तुराज़ू लॻल हूंदा, जिते अमाल नामा तोरिया वेंदा। फमन यामल मिस्काल ज़र्रतिन खरैयस वमन यामल मिस्काल ज़र्रतिन शरैयस। जिते पुल सुरातूं हूंदियूं, जिते तोखे पुल सिरात पार करणी पवंदी। हेठियां खां जनम जा आड़ा आहिनि, मथां खां पुल सिरात आहे तमामु सनड़ी, जितां खां तुंहिंजो उकरण भला महल आहे। पुल सिरात तां ठिड़ी में हलियो जहन्नम में दाख़िल थी वेंदे। जिते सामी जे काटनि में तुंहिंजी नज़र तकियल हूंदी। कहिड़ी ख़बर मुंहिंजी ज़िंदगी जो लाबारो अॼु थो मिले। जेका पोख मूं दुनिया में पोखी उन फसल जो लाबारो अॼु थो मिले मूंखे। दुनिया में त ॾाढा थी गुज़ारियसि, पर जॾहिं आख़िरी उखरवी ज़िंदगी हशर ऐं मैशर जे मैदान में जॾहिं अल्लाह पुछंदो ऐनल मुतकब्बिरून ऐनल जब्बारून, ॾाढा जवान किथे आहिनि, उहो मुतकबर किथे आहिनि जिनी ॾेखा कयो वॾाओ कयो अॼु उथी पियो मूं अल्लाह जे साम्हूं। केरु उथी कोन बीहंदो। एॾो अल्लाह में रोब ऐं दबदबो हूंदो। मलाइक हूंदा, अंबिया हूंदा, केरु बि जवाबु कोन ॾींदो। अल्लाह जे प्यारे पैगम्बर खां अल्लाह साईं सुवाल कंदो लिमन अल मुल्क यौम,
अजरी कंहिंजी बादशाही है, हाकमियत कंहिंजी अजरी है। को नबी जवाब कोन ॾींदो, अल्लाह जे नबी खां पुछियो वेंदो। असांजो आख़िरी नबी सजदे में गिरी पवंदो, डिघो सजदो कंदो, जे सजदे में अल्लाह जी तस्वीर बयान कंदो, सुबहान रब्बियल आला। डिघे सजदे खाइण खां पोइ अल्लाह से हुक्म ॾींदो, इरफा या मोहम्मद, ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो मथो मुबारक मथे खण, इशफा तो शफा, मुंहिंजे साम्हूं सिफारिश कर, ऐं तुंहिंजी सिफारिश खे क़बूल करियां। केरु जवाब न ॾींदो। 7 ज़मीनूं 7 आसमान अल्लाह से पंहिंजी मुठ में बंदि कंदो। हिकिड़ी मुठ मंझि 7 ज़मीनूं 7 आसमान बंदि करे अल्लाह साईं पुछंदो, अजरी कंहिंजी बादशाही है। अल्लाह जे साम्हूं को जवाब कोन ॾींदो त अल्लाह बेपरवाह बादशाह आहे। ख़ुदा अल्लाह जे दर में झुको, तौबा ताइब थियो। हिन ज़िंदगी ते बकाई कोन्हे। रात जो सुम्हूं था, ख़ुदा थो ॼाणे इन जिस्म जो रूह हूंदो या कोन हूंदो, अखि पटियल हूंदी या बंदि हूंदी, हे कपिड़ा हूंदा या अछो कफन हूंदो, कंहिंखे यकीन ई कोन्हे। रात जो सुता पिया आहिनि, सुबुह जो मल पिया उथियनि, घरां निकिरी घटी ते पुॼी थो, साह परवाह थो थिए, घरां निकिरी रोड ते चढ़ी थो, हार्ट अटैक थो थिए, तो मौत ते को भरोसो कोन्हे, हिन हयाती ते का बका कोन्हे। कईं वारो वॼाए विया, पाण जो वारो ईंदो। लिस्ट ठही पई है, जॾहिं लिस्ट में नालो आयो तॾहिं दुनिया में बहानो थींदो। छॾणी पवंदी दुनिया अलारा। ख़ुदा जे साम्हूं इस्तग़फ़ार करियो, अल्लाह जे साम्हूं दुआऊं घुरो, अल्लाह साईं अज़ाबनि खां माफ़ियूं ॾे, इंसान जा कयल गुनाह अल्लाह माफ़ करे। न त इहे गुनाह आहिनि जेके तोसां लड़ंदा आहिनि। मरण वक़्तु जॾहिं तुंहिंजो रूह नथो परवाह थिए त न तुंहिंजो गुनाहनि जो असरु हूंदो आहे। सभु कोई ॾिसे थो। अल्लाह क़ुर में चवे थो, इज़ा बलगतिल हुलकुम व अंतुम हीन आयदिन तंज़ुरून। क़ुर चवे थो जॾहिं इंसान जो साह इंसान जे नड़गोट ताईं पहुचंदो आहे, व अंतुम हीन आयदिन तंज़ुरून, ऐं ज़िंदा इंसान बि ॾिसंदा पिया आहियो हुनजो हशर छा थो थिए। ॾिसूं पियासीं अखियुनि सां, केॾियूं हुनखे तकलीफ़ हूंदी। जॾहिं मरी वेंदो तॾहिं चवंदा यार हिनखे वॾी तकलीफ़ आई, हीउ वीचारो वॾे सदमनि मंझि हो, ई ख़बर कोन्हे हिन जे हथनि जी कमाई। सुबुह जो असांजा बि जेकॾहिं बुरा अमल हूंदा त असांजो बि रूह ईअं ई परवाह थींदो। हीउ मुबारक महीनो आहे, रहमतनि भरियो महीनो आहे। अल्लाह जे साम्हूं माफ़ियूं तलब करियो। अल्लाह जे नबी जी हदीस है त रमज़ान जे महीने में रोज़े खोलण खां अॻु में, रोज़ो पाण खोलींदा आहियूं, रोज़े खोलण खां अॻु में 3 या 4 मिंट अॻु मंझि अल्लाह खां कहिड़ी बि बानो दुआ घुरे, अल्लाह से हुनजी दुआ खे क़बूल कंदो आहे। कहिड़ी बि दुआ घुर, तोखे दिलि में उमेद ई न हुजे कंहिं कमु थियण जी त हीउ कमु थींदो ई कोन, पर इन वक़्त में दुआ घुर, अल्लाह से तुंहिंजो कमु आसान कंदो। क़ुर में हज़रत ज़करिया जो बयानु पियो आहे। हज़रत ज़करिया जॾहिं अल्लाह खां दुआ घुरी हुई तॾहिं हज़रत ज़करिया चयो त अल्लाह साईं मुंहिंजा मथे जा वार छा थी विया आहिनि, मुंहिंजे जिस्म जे हॾनि ते जेको गोश्त आहे सो ख़तमु थी चुको आहे, मुंहिंजी घरवारी ॿार ॼमण जी ॼमार खाई चुकी आहे, मूंखे बि यकीन आहे त हिन ॼमार में मूंखे औलाद त कोन मिलंदो, पर अल्लाह तुंहिंजी रहमत मज़ा ना उमेद कोन आहियां। महिराब में बीह करे अल्लाह खां दुआ पियो घुरे, अल्लाह मूंखे पुटु ॾे। ॼमार जो इक़रार पियो करे त पोड़ो थी वियो आहियां, मुंहिंजी घरवारी ॼमार खाई चुकी आहे, उमेद आई कोन, पर पोइ बि तुंहिंजी रहमत ऐं नेमत मज़ा ना उमेद कोन आहियां। अल्लाह खां दुआ घुरई, अल्लाह साईं मूंखे पुटु ॾे। क़ुर चवे थो, ज़करिया चयो रब्बी हबली मिन सालिहीन, ऐं अल्लाह मूंखे नेक पुट जी ज़रूरत आहे। जॾहिं पोड़पण में दुआ घुरियो तॾहिं अल्लाह साईं ज़करिया खे चयो त ज़करिया हेॾी तुंहिंजी जमात थी वई आहे, पोइ बि जेकॾहिं तुंहिंजो भरोसो मूं ते आहे, तो मूं ते भरोसो रखी करे मूं अल्लाह खां दुआ घुरी आहे त ज़करिया इन पोड़पण जे अंदरि भाऊ अल्लाह तोखे पुटु नसीब थो करियां। हज़रत ज़करिया खे सबक़ मिलियो हज़रत मरियम खां। क़ुर जी आयत है, हज़रत ज़करिया जॾहिं हज़रत मरियम जी कफ़ालत कई
तॾहिं हज़रत मरियम जे साम्हूं अहिड़ा मेवा पिया हुआ जिन जी मौसम हुई ई कोन्हे। जीअं हींअर पाण जे साम्हूं अहिड़ो मेवो मौजूदु हुजे जंहिंजी मौसम कोन्हे, पाण तइजुब कंदासीं त हीउ मेवो तो किथां आंदो आहे, छाकाणि हिन जी मुदे ई कोन्हे, मौसम ई कोन्हे, हीउ किथां पैदा थियो आहे। हज़रत मरियम जे साम्हूं अहिड़ा मेवा पिया हुआ जिन जी मौसम हुई ई कोन्हे। क़ुर जे अंदरि अचे थो, हज़रत ज़करिया पुछो या मरियमो अन्ना लकी हाज़ा, ऐं मरियम हे मेवा तो किथां आंदा, हिन जी मौसम ई कोन्हे, ऐं मरियम तो हे मेवा किथां आंदा। तॾहिं मरियम ज़करिया खे चयो हो मिन इंदिल्लाह, ऐं ज़करिया हे मेवा अलाह जे तरफ़ खां आहिनि, हे अलाह साईं मूंखे ॾिना आहिनि। तॾहिं ज़करिया चयो त ऐं मरियम जेकॾहिं अलाह तोखे बग़ैर मौसम जे मेवा ॾेई सघे थो त मूंखे बि यकीन आहे अलाह साईं मूंखे पोड़पण में पुटु ॾेई छॾींदो। वञी अलाह खां दुआ घुरई, अलाह साईं ख़ुशख़बरी ॾिनी इन्ना नुबश्शिरुक बिग़ुलामिन इस्मुहु यहया, ऐं ज़करिया हलियो वञ तोखे पुट जी ख़ुशख़बरी ऐं रब थो ॾियां, तोखे नालो बि रखी थो ॾियां, तुंहिंजे पुट जो नालो यहया। त ख़ुदा ते तवक्कल रखी इंसान कहिड़ी बि दुआ घुरंदो अलाह साईं क़बूल कंदो आहे। त हिन मुबारक महीने में सहरी जे वक़्तु अलाह खां दुआऊं घुरो, अलाह साईं क़बूल कंदो आहे। रमज़ान जे महीने में हिकिड़े रोज़ेदार खे तव्हां रोज़ो खोलायो, अलाह साईं उनजो ला तइदाद अजर रखियो आहे। रोज़ो रखायो कंहिंखे, उनजो तमामु वॾो सवाबु आहे। अलाह साईं इहो टाइम, इहो वक़्तु अलाह साईं असांखे ॾिनो आहे। हीअ लैलतुल क़द्र जूं रातियूं हलनि पियूं, 21 रातियूं आहिनि, इन जे अंदरि अलाह खे यादि करियो, क़ुर जी तिलावत करियो। क़ुर न आयो पढ़ियल त तव्हां नफ़ुल पढ़ो, नफ़ुल पढ़ी अलाह खे यादि करियो। इहो इंसान ख़ुदि जो क़सूर आहे जो अलाह जो क़ुर असीं पढ़ियासीं कोन, असांखे कीअं क़ुर अचे। ॼमार असीं कई सालूं खाईयासीं पर असां अलिफ ऐं बा जो बि लफ़्ज़ कोन वरितो। क़ुर कोन आहियो पढ़ियल, नफ़ुल पढ़ो तव्हां। इन बा बरकत रात में अलाह साईं क़ुर जो नुज़ूल कयो आहे, जंहिंमें रहमत ई रहमत आहे, बरकत ई बरकत आहे। जेकॾहिं कंहिंखे क़द्र जी राति हथु चढ़े त ख़ैरु मिन अल्फ़ शहर, 1000 महीननि खां इहा राति भली आहे, 1000 महीननि खां। सिर्फ़ु अलाह जे नबी खे ई तोहफ़ो मिलियल आहे। जॾहिं ॿियनि उम्मतनि जूं अलाह साईं ॼमारूं डिघूं कयूं, उन्हनि वॾा नेक अमल कया। अलाह जे नबी जी उम्मत जी ॼमार नंढड़ी आहे, 80, 85, 100, 125, उनखां पोइ माण्हू मरे वञे। अलाह जे नबी चयो त अलाह जे नबी फरमायो त अलाह तबारक व तआला मुंहिंजी उम्मत जी ॼमार नंढी आहे, हुननि जूं ॼमारूं वॾियूं हुयूं। अलाह मूंखे मुंहिंजी उम्मत जी या त ॼमार वधाए या त अहिड़ो को अमल ॾे जंहिं सां असीं हुननि ॼमारनि सां मुक़ाबिलो वञी करियूं, हुननि क़ौमनि खे वञी पहचूं। तॾहिं अलाह साईं फरमाए त प्यारा पैगम्बर, तुंहिंजी उम्मत जी जेकॾहिं ॼमार नंढी आहे त तुंहिंजी उम्मत जे लाइ रमज़ान जे महीने में आख़िरी ॾह में हिकिड़ी अहिड़ी राति रखां थो, जेकॾहिं तुंहिंजो उम्मती को जाॻंदो, मूं अलाह खे यादि कंदो, मुंहिंजी उन राति में इबादत कंदो त उहा 1000 महीननि खां भली आहे। 1000 महीननि जो सवाबु थो मिले। एतकाफ़ आहे, ॾहो माण्हू वेंदो आहे, 10 ॾींहं मस्जिद जी कुंड में वेही करे अलाह जो ज़िक्र ऐं अज़कार कंदो आहे, इन जो वॾो अजर ऐं सवाबु आहे। अलाह जे नबी जी हदीस है त जेको एतकाफ़ वेंदो आहे, उन एतकाफ़ वारे खे अलाह तबारक व तआला हिकिड़े हज ऐं हिकिड़े उमिरे जो सवाबु ॾिए थो। माण्हू जेकॾहिं हज वञी करे त केॾी तकलीफ़ ॾिसंदो आहे, ख़र्च करे, सफ़र करे, पोइ उते वञी हर अहकाम पूरो करे, हर हुदूद पूरी करे, बैतुल्लाह जा तवाफ़ करे, पर जेकॾहिं 10 ॾींहं वेह थो त उहो साॻियो सवाबु थो मिले हज ऐं उमिरे जो। एतकाफ़ में वेंदे जेकॾहिं मरी वियो हलियो त मरंदे ई अलाह साईं उनखे इहो अजर हिन जो लिखी छॾे थो त हे बाना मरी विया हलियो, तोखे हज ऐं उमिरे जो सवाबु नसीब थी वियो हलियो। त हे इंसान खे वक़्तु मिलियल ज़िंदगी में ख़ुदा थो ॼाणे वरी इहो महीनो असांखे हथु चढ़े या न चढ़े। कई माण्हू आहे वीचारा जेके गुज़िरियल रमज़ान में ज़िंदा हुआ, हिन रमज़ान में मौजूदु कोन्हे। कहिड़ी ख़बर असांजे नसीब में वरी इहो लिखियलु हुजे या न। इन जो चंद ॾींहं चंद रातियूं वञी रहियूं आहिनि जेके अलाह जे ज़िक्र ऐं अज़कार जा आहिनि। त अलाह जा बाना जीअं ख़ुदा जी इबादत रमज़ान जे महीने में करियो पिया, ईअं 11 महीननि में बि अलाह जे साम्हूं झुको, ख़ुदा जो क़दुरु सुञाणो। हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु वञिणो आहे, दुनिया मां हथु कढणो आहे। इहो माल हिते पियो हूंदो, इहो औलाद हिते पियो हूंदो। जॾहिं तुंहिंजो लाश खजंदो तॾहिं तुंहिंजो माल किलनि में वधो पियो हूंदो। ॿुधाए छा माल तोखे कमु ॾींदो?
औलाद तोखे कमु ॾींदो। क़बर में घिड़ंदे तूं अकेलो, तोसां गॾु न को तुंहिंजो पुटु हले, न को तुंहिंजी धीउ हले, न को तुंहिंजी भेण हले, न को तुंहिंजी घरवारी हले, बसि तुंहिंजो अकेलो जिस्म वेंदो। ख़ुदा नेक अमल करे पंहिंजी ज़िंदगी ठाहियो। अल्लाह खां दुआ आहे त जेके ॿुधो उन ते मूंखे ऐं तव्हां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़